हालानी रिपोर्ट इमरान लाशारी साफ़ी खैरपुर के चेयरमैन गुलाम हुसैन चांग की 52वीं सालगिरह प्रेस क्लब हिंगोरजा में मल्हाई वही। सालगिरह की तकरीब में रानीपुर सठार जा सगियों सूबेदेरो डेपार जा शाह जी मशीन हिंगोरजा हालानी प्रेस क्लबन के साफ़िन ऐं मौजूदीन के वॾे अंग शिरकत कई। तकरीब में संगत के वाइस चेयरमैन बचल हिंगोरो साफ़ी इतिहाद खैरपुर के सदर जमाल महमूद खोड़ो यासीन राजपर मियाँ असदुल्ला चनो गुलाब सियाल फ़ियाज़ सोलंकी ज़ाहिद समटी और शमन राजपर अजीज़ मेमन काशिफ शेख मोर सिंधी आशिक इस्लामी बिन खिताब कंदे चयो आहे त गुलाम हुसैन चांग साफ़त जी दुनिया जो हीरो है जैं सदाई मज़लूम मिस्किन मारूड़न जे भरजोलो रहियो आहे। पंहिंजे कलम ज़रिए हमेशा हक़ ऐं सच लिखियो आहे। गुलाम हुसैन चांग जो किरदार अच्छो उजरो हुजण जे करे साफ़िन हिन ते एतमाद कनि था। उहो ई सबब आहे जो 2005 में खैरपुर ज़िले के साफ़िन के मुतहद करे साफ़ी इतिहाद खैरपुर के नाले ते साफ़िन के हक़न के लिए मुंज़म ऐं मज़बूत तंज़ीम जोड़े। हिननि चयो गुलाम हुसैन चांग घणी शख्सियत जो मालिका समाजी कमन में सब खां अॻु भरो रहियो आहे। इलाइक़े के मसलन के उजागर करण तोड़े उन्हनि खे हल करण जे लाइ कोशान रहियो आहे। हिननि चयो त गुलाम हुसैन चांग ज़मींदार घराणे सां तालुक़ हुजण बावजूद ग़रीब मिस्किन माण्हुनि जो दर्द करे हमेशा मज़लूम माण्हुनि सां गॾु हुजे थो। हिननि वधीक चयो त गुलाम हुसैन चांग जी प्रेस क्लब हिंगोरजा सिंध जे जंक्शन समझी वेंदी आहे।